मीरपुर माथेलो मां ख़बर ॾींदा हलूं त SSP घोटकी तनवीर हुसैन तुनियो जे हुकुम मूजिब SHO मीरपुर माथेलो जो मनशात फरोशन खिलाफ क्रैकडाउन पुलिस के वॾी कामयाबी। मनशात फरोशन पुलिस अॻियां गोॾा खोड़े छॾिया। कुछ मनशात फरोश SSP घोटकी वटि पेश थिया ऐं मनशात जो कम बंद करे इज़त जी रोज़ी करण जो फ़ैसिलो करे छॾियो। SSP घोटकी जे हुकुम तहत SHO मीरपुर माथेलो असगर अली ऐवान मनशात फरोशन सत्तार बारी जुनेद ज़हीर चाकर जबार के कुरान पाक ते हथ रखराए कसम वरतो त आइंदा किदो कम न कंदा ऐं इज़त जी रोज़ी करे पंहिंजो गुज़र सफ़र कंदा। उन खां पोइ SHO मीरपुर माथेलो चवण हो त SSP घोटकी तनवीर हुसैन तुनियो जे हुकुम मूजिब जेको बि ॾियारी पंहिंजो ॾोह छॾे इज़त जी ज़िंदगी गुज़ारण चाहे त इन लाइ पुलिस जा दरवाज़ा खुलियल आहिनि ऐं पुलिस इन्हनि खे बिला वजह तंग न कंदी। पर जेकॾहिं को बि ॿीहर कंहिं ॾोह में मुलविस साबित थियो त इन खिलाफ सख्त कार्रवाई कई वेंदी। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।